लखन जो इनाम निकंदो इसा हेडा होडा कान कंदसा पंहिंजे उमेर जे लाइ सोनो हार ठहराईंदसि ई वञी उनजी कुंवार खे ईद जो गिफ्ट ॾींदसि गिफ्ट ॾींदसि ॾाढी ख़ुशि थींदी मुंहिंजी नुंहुं छाते चरी थी पई हिन में आहे छा हाय रे हाय अंधो आई छा ॾिसी नथो दॿो आहे दॿो हा हो त मां बि ॾिसां थो त आहे दॿो पर आहे कंहिंजो मुंहिंजो हा ऐं मूं वरितो आहे पूरनि 5000 में मुफ़्त में न आयो आहे ही खाली दॿो 5000 में वरितो अथई न न न न न न न खाली न आहे में वॾो माल अथई वॾो 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 माल आहे माल हा पहिरियों हिनखे खोलबो हा खोलियोसीं हाणे हिन मां इनामी कोपिन निकिरंदो निकितो इनामी कोपिन पोइ थींदी क़ुरानदाज़ी हल या क़ुरानदाज़ी बि थी वई अॻिते अॼु मूंसां फज़ीलत सां ॻाल्हाए ख़बर आहे क़ुरानदाज़ी मां इनाम निकिरंदो सो 2.5 लखनि जो 2.5 लख तोखे कान ॾींदुसि उन मां ऐं पंहिंजे उमेर जी कुंवार लाइ हार ठहराईंदुसि टिको ठहराईंदुसि पासो बि ठहराईंदीमांसि हा ए चरी थी आ तूं बि बसरा हिन मां 2.5 लख जो इनाम निकिरंदो ऐं जेकॾहिं न निकितो त पोइ भाई त सुणाई घटि ईअं त न चओ ख़ैर जेकॾहिं न निकितो न हिन में माल खोड़ अथई ॿियो बि माल खोड़ आहे इहा छा चवंदा आहिनि इहा जूसर मशीन ॿियो वरी छा चवंदा आहिनि मोबाइल फोन उहो बि निकिरी ईंदो ऐं ॿियो बि खोड़ शयूं आहिनि इहे जेके थींदियूं आहिनि घर जूं इस्तेमालु करणियूं पोइ त खोलीसि न पोइ देर छा जी थी करी वारो कर बसरा खोलीसि खोलियूंसि था किथां खोलियूंसि किथां खोलींदी ये समझ मुंहिंजा बच्चा अची विया न सदको वञे हलिया हलिया तूं बि ॾिस इहे समझ के कंहिं मोकिलियो आहे भाई मोकिलियो न वियो आहे पैसनि सां वरितो वियो आहे पैसनि सां पैसनि सां हा 5000 पूरा 5000 ॾिना त पोइ दॿड़ो मिलियो आहे 5000 जो दॿो छा कबो हिन दॿे खे अरे चरिया सभ खां पहिरियां हिनखे खोलबो खोलियोसि पुट आऊं थी तोखे सम्झायां हिन मां इनामी स्कीम जो हिकिड़ो इहो कोपन निकिरंदो कोपन निकितो इनामी कोपिन पोइ थींदी क़ुरानदाज़ी ही क़ुरानदाज़ी सदको वञई मां कुर्बान थिया तुंहिंजे नाले तां अब्बा हिन मां 2.5 लखनि जो इनाम निकिरंदो 2.5 लख तुंहिंजा खोलियोसि आस्ते झलोसि ॿई ॼणा झलोसि त सही नंबर हूंदो इनाम जो नंबर हूंदो ईअं हाणे फज़ीलत सां ॾींदा आहिनि ईअं थोरी ॾींदा आहिनि आंटी तव्हांजे पुट मूंसां चीटिंग कई आहे मूंखे पार्क में घुराए पाण हलियो वियो आहे ही हुनजो प्लान आहे मां तव्हांजे 5000 मां घर वारनि जे लाइ गिफ्ट वठी वञी रही आहियां